अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां आहियां मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ऑपरेशन ग़ज़बुल हक़ जारी, पाक फौज जो अफगानिस्तान में कामयाब फिज़ाई हमला। सिक्योरिटी ज़रीन मूजिब पाक फौज 16 मार्च जी रात काबुल ऐं नगरहार में अफगान फौजी ठिकाणनि खे निशानो बनायो। पाक फौज काबुल में ॿिनि हंधनि ते टेक्निकल सपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर ऐं एमुनेशन स्टोरेज खे तबाह करे छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि जो वधीक चवणु आहे त पाक फौज पारां नगरहार में 4 हंधनि ते मिलिट्री ठिकाणनि खे निशानो बनायो वियो। हारम्स जो सामूंडी लंघ खुराइण में मदद न करण ते अमरीकी सदर दुनिया खां नाराज़। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त नेटो जे दिफ़ा लाइ अरबे डॉलर ख़र्च कयो, पर असांजे दिफ़ा लाइ केर बि मौजूद न आहे। बरतानवी वज़ीर आज़म मूंखे मायूस कयो आहे। स्टारमर खे ॿुधाए छॾियो आहे त जंग खटण खां पोइ अवां जे जंगी जहाज़नि जी ज़रूरत न आहे। ओवल ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो त चीन जो दौरो करणो आहे त मूंखे अमरीका में रहणो पवंदो। चीन जो दौरो 1 महीनो मुलतवी करण जी दरख़्वास्त कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त बदिलजंदड़ आलमी सूरतहाल खे नज़र में रखंदे मुल्क अंदर मुआशी इस्तेहकाम क़ाइम करण लाइ बरवक़्त क़ाइम कयल कमेटी जे फ़ैसिलनि सबबि आवाम खे तेल जी मुसलसिल फ़राहमी मुमकिन थी। आलमी सूरतहाल खे नज़र में रखंदे आवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां वधीक क़दमनि ते मुशावरत जारी आहे। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मईशत में इस्तेहकाम ऐं आवाम खे रिलीफ फ़राहम करण बाबति क़दमनि जे हवाले सां इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत जे बरवक़्त फ़ैसिलनि जे नतीजे में हिन वक़्तु मुल्क में पेट्रोलियम शयूं मुनासिब मिक़दार में मौजूद आहिनि। क़ौमी सतह ते किफ़ायत शाइरी ऐं बचत लाइ क़दम लागू थी चुका आहिनि ऐं वधीक कम जारी आहे। मुआशी इस्तेहकाम ऐं अवाम खे रिलीफ फ़राहम करण हुकूमत जी अवलियन तरजीह आहे।